जीअं त जेके मानसून जूं बारिशूं आहिनि उहे पूरे मुल्क पाकिस्तान अंदरि जारी आहिनि ऐं जॾहिं त जेके केनाल आहिनि जीअं राइस केनाल आहे असांजो उन खां पोइ वरी बैराजिस आहिनि अर्थर बैराज आहे वारहें बैराज आहे उन्हनि में जेका सोक अड़े वारी सूरत हाल आहे दरियाउनि में चढ़ आहे मानसून बारिशूं एबटाबाद खां वठी कराची ताईं इहे जारी आहिनि ऐं पंजाब जा नंढा वॾा शहर जेके आहिनि उन में बरसातूं आहिनि उहे ॿुॾी विया आहिनि ऐं जेको पाणी आहे दरियाउनि में उहो तमामु बहितरीनु आहे वहकिरा हीअं सुठा थी विया आहिनि दरियाउनि जे अंदरि ऐं जॾहिं त जेके केनाल आहिनि उन्हनि में बैराजनि में पाणी हींअर ताईं कोन्हे ऐं सरासर जेका इहा नाली आहे इरीगेशन खाते जी असल में जॾहिं दरियानि जा जेके वहकिरा आहिनि उहे सुठा थी विया आहिनि त उन खां पोइ बैराजनि में पाणी कोन आहे उहो इन जे करे त उनजी मिसमैनेजमेंट आहे ऐं को तरीक़ेकार इरीगेशन खाते वटि कोन्हे जो आबादगारनि ताईं पाणी पहुचाए सघनि इहा हिकिड़ी नाली आहे आपाशी वारनि जी मिसमैनेजमेंट आहे जेके घर वेठो पघारूं त खणनि था पर कोई बि माना पाणी पहुचाइण लाइ ध्यानु नथा ॾियनि वॾी वॾी मीटिंगूं थियूं आपाशी मिनिस्टर वॾा नारा हया वॾियूं ॻाल्हियूं कयूं पर उन जे बावजूदि हींअर ताईं दादी खुआड़ पाणी न पहुची सघियो आहे वारं पाणी न आहे पहुची सघियो नसीराबाद ताईं पाणी न आहे पहुची सघियो अर्थर सुकियल आहे वार बेरा सुकियल आहे ख्वार शाख जा आबादगार परेशान आहिनि मङे मसण जा आबादगार परेशान आहिनि चीले जा आबादगार परेशान आहिनि हाणे ॻाल्हि इहा आहे त इहा जेका मिसमैनेजमेंट आहे न इहा सिर्फ़ु हुकूमत जो कमु आहे को आबादगारनि जो कमु न आहे जॾहिं पघारूं वग़ैरह खणनि था त पाणी पहुचाइण जी ज़िमेदारी आबादगारनि जी आहे सो असां वसवारनि खां अपील कंदासीं त वक़्तु सिर जेका पुछड़ी जे आबादगारनि खे पाणी पहुचाए वञे त जीअं वक़्तु सिर ॿिजारा पोखे सघजनि ऐं आबादियूं थी सघनि अस्सलाम वालेकुम या आली मदद।